सिंध कचहरी जो फ़ाइदो वठंदे आज़म भट्टी खां ॿुधूं था शाइरी ॿुधाए असांखे पंहिंजी शाइर आहे तमामु वॾो। सभ खां पहिरीं आऊं सिंधी अदबी संगत शाख टनो मोहम्मद खान जे तरफ़ां ऐं टनो मोहम्मद खान जे अहले इल्म अहले दानिश ऐं बाशूर दोस्तनि जे तरफ़ां सिंध टीवी नेटवर्क खे अॼोकी इन सिंध कचहरी जे मौक़े सां मुनासिबत सां दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾियां थो ऐं उमेदु करियां थो त सिंध टीवी जेको ई सिलसिलो शुरू कयो आहे सिंध जी सकाफ़त खे उजागर करण जे हवाले सां उन सिलसिले खे मुस्तक़िल मिज़ाजी सां न रुगो अॻिते वधाईंदी पर असां सम्झूं था त हिन क़िस्म जे प्रोग्रामनि मां असांखे हिकिड़ो उत्साह हासिलु थिए थो ऐं उहो उत्साह सिंधी कल्चर जे लाइ हिकिड़ो तारीख़ी लाभ ज़रूरु साबित थींदो। ऐं हिकिड़ो गज़ल आहे नंढो सभिनी दोस्तनि जी समातनि जी नज़र करियां थो। वाह वाह। असांखे तूं प्यारा धिकारण छॾे ॾे, असांखे तूं प्यारा धिकारण छॾे ॾे, असां बिन तूं रातियूं गुज़ारण छॾे ॾे, असांखे तूं प्यारा धिकारण छॾे ॾे, असां बिन तूं रातियूं गुज़ारण छॾे ॾे, मिलण खां बि वियासीं ॾिसण खां बि वियासीं, मिलण खां बि वियासीं ॾिसण खां बि वियासीं, असांखे त हाणे पुकारण छॾे ॾे। वाह 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 से वाह। रुली जे अचनि था समूरो जहां हित, रुली जे अचनि था समूरो जहां हित, पखी से त मिठड़ा उॾारण छॾे ॾे। वाह वाह। रुली जे अचनि था समूरो जहां हित, पखी से मिठड़ा उॾारण छॾे ॾे, ॾुखनि सां रखी यार यारी निभाए, ॾुखनि सां रखी यार यारी निभाए, सुखनि खे परे खां उकारण छॾे ॾे। वाह वाह। अधूरो छॾे राह में तूं वञी थो, अधूरो छॾे राह में तूं वञी थो, असां जूं तूं ॻाल्हियूं पचारण छॾे ॾे, करे यादि जिन खे न थकबो हुए तूं, करे यादि न जिन खे थकबो हुए तूं, तिनी जी त सिक खे विसारण छॾे ॾे, मज़ो आहे फ़क़ीरी जो ॾाढो मिठा हित, मज़ो आहे फ़क़ीरी जो ॾाढो मिठा हित, अमीरी खे तूं बि उभारण छॾे ॾे, हक़ीक़त सफ़र आहे असांजो त हाणे, हक़ीक़त सफ़र आहे असांजो त हाणे, मजाज़नि खे राणा निखारण छॾे ॾे, असांखे तूं प्यारा धिकारण छॾे ॾे, असां बिन तूं रातियूं गुज़ारण छॾे ॾे। वाह वाह।